सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट जा भाड़ा न वधाइण जो ऐलान कयो वियो आहे। ईरान जंग शुरू थियण खां अॻु वारा भाड़ा बरक़रार रहंदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मौजूदा सूरतहाल में सूबा पंहिंजो हिसो शामिल कनि। सिंध हिकु महीने में 14 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾींदो। हिन वक़्तु बिजली, गैस ऐं पेट्रोल जी बचत ज़रूरी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ट्रांसपोर्टरनि भाड़ा न वधाइण जी ख़ातिरी कराई आहे। ट्रांसपोर्टरनि जा ख़र्च सिंध हुकूमत पूरा कंदी। 28 फ़रवरी खां अॻु वारा भाड़ा ओगाड़िया वेंदा। सब्सिडीअ जे हवाले सां इजलास बाद ट्रांसपोर्टरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो आहे त हर रजिस्टर बस खे 2 लख ऐं नंढियुनि गाॾियुनि खे 70,000 रुपया माहवार ॾिना वेंदा। सिर्फ़ रूट परमिट रखंदड़ रजिस्टर गाॾियुनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी। ट्रांसपोर्टरनि न पर अवाम खे फ़ाइदो ॾेई रहिया आहियूं। मुराद अली शाह वधीक चयो आहे त मौजूदा सूरतहाल में सूबा पंहिंजो हिसो शामिल कनि। सिंध हिकु महीने में 14 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾींदो। हिन वक़्तु बिजली, गैस ऐं पेट्रोल जी बचत ज़रूरी आहे।